कंडियारो ताल के अंदर नकली भाण जो कारोबार वधी वियो। वॾनि डीलरनि पंहिंजे गोदामनि में मशीनूं घुराए मुबैना हिकु कंपनी जी भाण खे ॿिए कंपनी में तब्दील करण जो इंकशाफ। असिस्टेंट कमिश्नर कंडियारो रज़ा मोहम्मद शहर जी कंडियारो जी डीलर इरफान कुरैशी जी गोदाम ते कार्रवाई। कोट रोड वारे इलाइक़े में हिकु गोदाम ते एसी जो छापो। गोदाम सील। सरसब्स यूरिया खे एंग्रो यूरिया में तब्दील करण जो इंकशाफ कार्रवाई कई वई आहे। कानूनी कार्रवाई करे केस दाख़िल करायो वेंदो। कंडियारे तालुके में यूरिया जी तमामु घणी खोट हुई। शहरनि जी शिकायत ते, आबादगारनि जी शिकायत ते सोचियोसीं त थोरो शहर जो विज़िट कजे, जेके गोदाम आहिनि उहे ॾिसजनि त उन घणो स्टॉक रखियो आहे। सो उन इंस्पेक्शन जे दौरान मूं ॾिठो त ही सरसब्ज यूरिया खे एंग्रो यूरिया पिया था ठाहिनि पिया। कि तव्हां बोरियूं ॾिसी सघो था पिया, एंग्रो जी बोरियुनि में सरसब्ज कलर खपायो थो वञे पियो, ॿ नंबरी कई थी वञे पई। सो असां हिन गोदाम खे सील कंदासीं ऐं हिन मालिक जे ख़िलाफ़ FIR बि ॾींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।